नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सखर बैराज जे दरवाज़नि मां लाश मिलण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। मुख़्तलिफ़ दरवाज़नि में वधीक 5 लाश फाथल, वधीक 2 लाश कढिया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिब सखर बैराज मां लाश मिलण जो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 9 लाश हथ कया विया। ए सेक्शन थाणे जी हद गेट नंबर 32 मां 2 लाश कढिया विया, जॾहिं त रोहिड़ी थाणे जी हद गेट 34 मां औरत ऐं गेट नंबर 31 मां मर्द जो लाश हथ कयो वियो, जॾहिं त गेट नंबर 60 में औरत जो लाश फाथल आहे। यादि रहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सखर बैराज मां मिलंदड़ लाशुनि जो अंग 9 थी वियो आहे। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त सखर बैराज जे दरवाज़नि मां लाश मिलण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। मुख़्तलिफ़ दरवाज़नि में वधीक 5 लाश फाथल, वधीक 2 लाश कढिया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिब सखर बैराज मां लाश मिलण जो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 9 लाश हथ कया विया। ए सेक्शन थाणे जी हद गेट नंबर 32 मां 2 लाश कढिया विया, जॾहिं त रोहिड़ी थाणे जी हद गेट 34 मां औरत ऐं गेट नंबर 31 मां मर्द जो लाश हथ कयो वियो, जॾहिं त गेट नंबर 60 में औरत जो लाश फाथल आहे। यादि रहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सखर बैराज मां मिलंदड़ लाशुनि जो अंग 9 थी वियो आहे।